आओ घड़ी खन हेठ लही पंहिंजो जोड़ियल जान ॾिसी वञ तूं। टंडो मोहम्मद ख़ान में वहशी सिफ़त जवाबदारनि पारां नींगरी खे मुबैना तौर शराब प्यारे लजालुट जो निशानो बणाइण जो इंकशाफ। मुतासिर नींगरी खे नाज़ुक हालत में हैदराबाद मुंतकिल कयो वियो। जाती शहर जी रवासण 13 वरनि जी नींगरी जमुना दी मिठू जोगी खे अणॼाणियल जवाबदारनि मुबैना तौर खंबे खे शराब प्यारियो ऐं पोइ हवस जो निशानो बणायो, जंहिं बाद खेसि टंडो मोहम्मद ख़ान जे फ़ौजी शुगर मिल ग्राउंड ते फिटो करे छॾियो, जिते नींगरी होश अचण बाद नशे वारी हालत में तड़पी रही हुई। अहिड़ी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। शहरनि जे इतला ते सिटी पुलिस नींगरी जमुना के सिविल अस्पताल पहुंचायो, जिते शुरुआती मेडिकल चेकअप दौरान नींगरी सां लजालुट जी तस्दीक थी आहे। ॿुधायो पियो वञे त घणो रत वहण करे नींगरी जी हालत ख़राब थी वई आहे, जंहिं सबब खेसि हैदराबाद मुंतकिल कयो वियो। टंडे मोहम्मद ख़ान सिटी थाणे जे SHO सलाहुद्दीन रुस्तमानी सहाफ़ियुनि खे ॿुधायो त 2 ॼणनि शराब प्यारे ज़्यादती जो निशानो बणायो। हुन चयो त नींगरी जी हालत मां इहो लॻे रहियो आहे त साणसि ॾाढाई थी आहे। SHO ॿुधायो त नींगरी जवाबदार खे सुञाणे नथी सघे। जवाबदारनि जी ॻोल्हा जारी आहे। जल्द खेसि कानून जी कठेड़ में आंदो वेंदो। मुतासिर न्याणी जे पीउ मिठू जोगी जो चवणु हो त मुंहिंजी धीउ सां ज़ुल्म थियो आहे। असीं ग़रीब मिसकिन जोगी आहियूं। असांजी कंहिं सां का बि ज़ाती दुश्मनी न आहे। असीं पिनी पंहिंजो पेट पालियूं था। हुन सिंध जे वॾे वज़ीर ऐं IG सिंध खे अपील कई आहे त वाक़िए जो नोटिस वठी साणसि इंसाफ़ कयो वञे। कैमरा टीम सां गॾु सैयद सज्जाद शाह, सोच TV, कराची। उठाओ भाई, मासी उठा इसको, ये छोड़, छोड़ो छोड़ो, उठाओ उठाओ उठाओ। सितारा का सर्कल इसके भाई को बुला लो, जो पकड़ती क्यों नहीं है इसको? मारो भाई, सितारा को बोलो। मिस्किन गरीब लोग अभी चेक करो या नहीं तो करो, हमारे को सजा दो तो मैं चला जाऊंगा अपना।